न बतासी कहा तो दिया तुम्हारी नथी थी अचे तो मां तो तुझे पारो में सास मुझे मजबूर न करो बाबा प्लीज शख्स मां एक मिनट में नथी रही सघां हाणे मां समझा तो थी तो जातो थी जाती हूं तो मुझे मुसलसल टार्चर करो बाबा मैं जैसी मरीज थी यहाँ इतना तो जो जाती सिर्फ जाती तू मुझे करे सभा कर तू हली में फिर जिंदगी हली रहती मुझे करे सभा कर उन्हें डैडी मां एक पल में थे डरन मां पाजे दूसरे की खड़ी हियर जो हियर वाला थी हियर तो दिया आखिरी अधे वाली लट्टी भी कसी होती लगी बुखा लखत को ना घोर होना पंजे बच्चन का बच्ची अच्छी है खुश था ना मस्त हेलो बच्ची बच्ची ना मिला उन्होंने औसत को पंजे बच्ची देता हेलो 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 तो बीचू जो अम्मा न खत न पत्र न फोन सनियो न को टेलीफोन ये उच्च तो किया चलती हो कहता है ना सब नहीं छुपी क्या उधर कहता है अम्मा सिद्ध किया ना छोटी रही बताया था सही ना मां हमेशा रहती हुई है मां खुदा के वास्ते इन घर का दरवाजा मुझे बंद न कर जा पर छो जालिम शख्स मैं नथी रही सघां मां उन मुझे जीवन हराम करे छॾियो माण्हुनि घर में कदम न विझ मुझी इहा मजाल छा तूं सम्झ पाण खे हाँ ॾिस मां अञा जीअरी आहियां मरी न वई आहियां भाई अची मां हुन सां बि ॻाल्हाईंदसि बस तू कंहिं क़िस्म जो फिक्र न कर तुंहिंजी दिलि की तमाम ॾिस ही सॼो घर तुंहिंजो आहे असीं बि तुंहिंजा आहियूं सदके वञो बि न आहे न तो कॾहिं पंहिंजी ज़्यादतियुनि ते सोचियो इहा त हुनजी अज़मत हुई जो तो तुंहिंजे खे बर्दाश्त कंदी आहे त तूं त हुनजी ॻाल्हि बि कोन कई हा तूं बि मूंखे ॾोह ॾे मूंखे साण लाइ बस करण लाइ जवाब गॾु कर इल्ज़ामनि जा पत्थर इकट्ठा करे मुंहिंजे मुंहं ते वसाए मां ग़लति त कोन थो चवां दिलि थी तो पंहिंजे पेर ते पाण कुहार पियो कंहिं बि शइ जे विञाइजी वञण खां पोइ हुनजो क़दुरु थींदो आहे सोभिया जेसिताईं तोसां गॾु हुई तो हुनजो क़दुरु कोन थियो तूं बदनसीब आहीं तो कहिड़ो क़दुरु कयो मुंहिंजे माउ जो कहिड़ो क़दुरु कयो मुंहिंजे मौसूम भाउ जो ऐं कहिड़ो क़दुरु कयो थी मुंहिंजो मुंहिंजी शख़्सियत जे भञेदार जो ज़िम्मेवार सिर्फ़ तूं आहीं सिर्फ़ तूं मुंहिंजी परवरिश खुशियल बदिरां तुंहिंजी साईं तरह तनाइम सां कई नफ़रतुनि सां कई मां नफ़रत बेएतबारी खौफ़ जो ज़हर पी वॾो थियो आहियां मुंहिंजी तबाही जो ज़िम्मेवार सिर्फ़ तूं आहीं तूं हाँ मां आहियां सॼे घर जी तबाही जो ज़िम्मेवार मां आहियां पर बाबा इनखे तो लिखण बि नथो अचे ऐं हुनखे कीअं रखंदुसि
चोस मेहनत करे पढ़े पाण खे इन लाइक़ बणाए ही त सफ़ा न आयल आहे। साईं कुछ लाइक़ हुजे आ त सिफारिश छो करायां? अॻियां अवां जी मर्ज़ी। सिद्दीक़ साहब खे कहिड़ो जवाब ॾियां? बाबा जेको छोकिरे जो हाल आहे उहो ॿुधाए ॿियो छा ॿुधाईंदोसि। उथ वियो वियो चांहि पी पोइ वञिजो। हेलो हा हा मिलायो। वालेकुम सलाम सिद्दीक़ साहब कुछ आहियो चङा भला थी? अलाह जो शुक्र आहे जी। हासिन असांजा हमरा वेठा आहिनि। जी जी आई एम सॉरी सिद्दीक़ साहब ही डजंट डिजर्व। जी साईं जी 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 पर साईं हिनखे लिखण बि नथो अचे। असांजे अदारे खे ट्रेंड माण्हू जी ज़रूरत आहे जेको ड्राफ्टिंग सां गॾु टाइपिंग कंदो हुजे। जी साईं हेलो हेलो साईं वॾनि कशालनि खां पोइ सिद्दीक़ साहब सां मिलियासीं। भाइटियो आहे। भाउ जे मरण खां पोइ हिन घर जी सॼी किफ़ालत मां पियो कयां। अवां दिलि ते त हथ रखो। हिन महांगाई जे दौर में प्राइमरी रिटायर मास्टर केॾे न वेधनि में हूंदो। ॿुधो जी साईं। पटेवाली जाइ ख़ाली आहे। ही पटेवाली करे त ऑर्डर ॾियां। हटियाली बाबा रोज़गार सां लॻ कमु सिख। मुंहिंजो तोसां वाइदो आहे जीअं वैकेंसी निकिती ऐं तोखे अकोमोडेट कंदुसि। न साईं मां पटियाली कोन कंदुसि। चाचा अरे छोरा सां वाइदो थो करे कमु सिखी वेंदे त तरक़ी थी पवंदी। रोज़गार सां त लथी वेंदे। मां चयो न मां पटियाली कोन कंदुसि। ये भागा मूंखे पीरे में ख़्वार करे वञे। चङो साईं। चङो बाबा वॾे पास माशाअल्लाह। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, दुनिया में जेके भी छोकिरियूं मर्दनि हथां तबाह थियूं आहिनि से सभु तो वांगुरु खिल मस्खरी में पातियूं। वधीक नसीहत करण में ॿधी छॾ तॾहिं कमु ईंदी। जेके माण्हू बिठल ख़ामोश पाणी वांगुरु हूंदा आहिनि न आम ज़िंदगी में इहे ओतिरा ई ख़तरनाक हूंदा आहिनि। जनाब चेयरमैन साहब ऐं मौजूद मेंबर साहिबान अस्सलाम वालेकुम। ऐं हिते इहो ॿुधाइणु ज़रूरी नथो सम्झां त मूं हिन अदारे जे लाइ छा कयो आहे ऐं नई उन्हनि मुश्किलातुनि जो ज़िक्र कंदुसि जेके हिन अदारे खे एस्टेब्लिश करण जे दौरान मूंखे दरपेश आयूं। हाल बता अवां जे तरफ़ां जेके मूं ते इल्ज़ाम लॻाया विया आहिनि उन्हनि जो ज़िक्र करणु ज़रूरी थो सम्झां।